लाड़काणे में हैदरी थाणे जे पुलिस अहलकारनि मुबैना तौर ते 13 वरनि जे नींगर गुलाम मुस्तफ़ा भुट्टो खे डोड़ाए मारे छॾियो आहे। वाक़े खां पोइ ॿारड़े जे वारसनि ऐं शहरनि वॾे अंग में ॿाहिरि रोडनि ते निकिरी जनाबाग चौक ऐं SSP चौक वटि लाश खणी धरणा आया। हुननि जो चवणु आहे त लाड़काणो पुलिस ज़ुल्म कयो आहे ऐं उन्हनि बेगुनाह संदन ॿारड़े खे डोड़ाए भित सां टकराए मारे छॾियो आहे। हुननि जो वधीक चवणो हुयो त साईं मुंहिंजो पुटु मानी खाई 7-8 बजे टाइम ॿार घर खां निकितो त हिते बीठो हुयो घर खां भरिसां नज़दीक हुते इन पुलिस इहा आई इन्हनि खे डुकाए लठियूं हणी ऐं इनखे डुकाए मारियो त मूंसां इंसाफ़ खपे। बसि पुलिस ना इंसाफ़ी कई आहे वॾी। उन्होंने अच डायरेक्ट उन्हनि ॿारनि खे अची नंढड़ा ॿार पई आहे मयत तव्हां ॾिसो त केतिरो मासूम आहे। उन मासूम जे गीदनि में हथ विझी जॾहिं उनखे झड़तियूं आयूं त उहे भॻा। जीअं ई भॻा त उनजे पोयां जो कचो खड़ो थींदो आहे खेड़ीअ वारो उहो जो उनखे हुतां हयो अथऊं भॼण दौरान त उहो जीअं किरियो किरण सां ई उनजो अटैक पइजी वियो आहे। उन सां लाश खणी आयो। असुल पुलिस जेको आहे FIR पंहिंजे पटे भाइनि खे बचाइण ख़ातिर कुझु बि कोन था कनि। ASP सिटी जो FIR कयूं था FIR नथी, SHO जो नथी FIR, असां ते रहंदो प्रेशर विझी रहिया आहिनि। निकिरण सां न छोकिरनि खे वठी हिकिड़े सिपाही वॾो हिकिड़े वॾो अची जो छोकिरनि खे बाबलिंग कयूं सोटनि सां वठूं अथई। छोकिरे सां तशुद ॾिसो सुलम ॾिसो गुल जोड़ो ॿार हो खेॾण सुञे रोड ते निकिता तूं उन्हनि खे लठियूं हणी ऐं मारे विधो अथई। जेतोणीकि SSP लाड़काणो मसूद अहमद मंगेश जो चवणु आहे त ॿारड़े वारे वाक़े जी शफ़ाफ़ जांच थींदी ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणंदो। पर उन जे बावजूदि इहो ज़रूरी आहे त लाड़काणे में पुलिस जे ॾाढाइनि जी रोकथाम थियणु घुरिजे ऐं गॾोगॾु हिन वाक़े में मुलविस अहलकारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन जावेद जंजूटा ऐं मुनवर भुट्टो सां गॾु ज़फ़र अबड़ो, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।